हलानी मां ख़बर ॾींदा हलूं त हलानी में जिस्कम शहीद बशीर खान जे मरकज़ी सॾ ते जिसाफ़ जिस्कम शहीद बशीर खान हलानी तरफ़ां सिंधु दरिया मथां 6 केनाल कढण जे ख़िलाफ़ एहतजाज करण जे ॾोह में जिसाफ़ सिंध जे सदर अब्दुल हन्नान अब्बासी ऐं संदसि साथियुनि जी जबरी गिरफ़्तारी ऐं मथनि कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ ऐं वंगारी वीसी मदद शाह जी यूनिवर्सिटी अंदरि शागिर्दनि सां कयल नाजाइज़ियूं ऐं यूनिवर्सिटी अंदरि मार्शल लागू करण ख़िलाफ़ कामिरेड काज़ी फैज़ पार्क खां नेशनल प्रेस क्लब हलानी ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज जी अॻवानी जिस्कम शहीद बशीर खान कुरैशी तालके मेरापुर अॻवान मुर्तज़ा सोलंकी जिसाफ़ ज़िले अॻवान शाहज़ेब गाॾई जिसाफ़ अॻवान गाज़ी खान गाॾई ऐं ॿियनि कई। एहतजाज कंदड़ अॻवाननि जो मुतालबो हो त यूनिवर्सिटी जे वीसी मदद शाह हटाए यूनिवर्सिटी बचाई वञे ऐं शागिर्द अॻवान हनान अब्बासी सां गॾु ॿियनि शागिर्दनि तां कूड़ा केस ख़तम कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।